जय झूलेलाल। मुझे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत है। अज पंहिंजी सिंधी मिठड़ी बोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कार्तिक महीने जी कथा। लेकिन अगर तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया जो तो चैनल के सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन के जरूर क्लिक कंदा, जैसा कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। अॼु मां तव्हां सां गॾु गोपाष्टमी जी कथा पूजा कीअं करबी आहे उन जे बारे में तव्हांखे मां ॿुधाईंदसि ऐं उन जी कथा बि मां तव्हां सां गॾु शेयर कंदसि। गांइ में असांजा सभई देवताऊं यानी 33 करोड़ देवी देवताऊं विराजमान आहिनि ऐं हिंदू धर्म जे अनुसार असां सभु गांइ माता खे माता मञींदा आहियूं। गौ माता साक्षात पृथ्वीअ ते देवी देवताउनि जो रूप आहे। अॼु मां तव्हांखे गौ माता जो विर्त कीअं रखिबो आहे यानी गोपाष्टमी जो विर्त कीअं रखिबो आहे उन जे बारे में ॿुधाईंदसि। गोपाष्टमीअ जे ॾींहुं गौ माता जी पूॼा करबी आहे। तव्हां चाहियो त सुबुह जो बि गौ माता जी आरती करे मथो टेके था सघो ऐं अगरि तव्हां चाहियो त इहो शाम जो बि करे था सघो, लेकिन विर्त जेको रखिबो आहे उहो शाम जो ई खोलबो आहे। पूॼा भले तव्हां गांइ जी सुबुह जे टाइम करे था सघो। असां सिंधी गांइ माता जी पूॼा कीअं कंदा आहियूं, गऊ ग्रास ठाहींदा आहियूं यानी कि अटे जो हिकु मिठो फुल्को पचाईंदा आहियूं या वरी वॾो मोटो रोट ठाहींदा आहियूं। उन में घी गुड़ या खंडु विझंदा आहियूं, उहो गऊ माता खे खाराईंदा आहियूं। गॾु तिलक वस्त्र ऐं माला चाढ़ींदा आहियूं ऐं गऊ माता जी आरती कंदा आहियूं। उन्हनि ते थोरो सो जल जो छंडो हणंदा आहियूं ऐं गऊ माता खे पेर पवंदा आहियूं। चवंदा आहिनि त हिन ॾींहुं गऊ माता जी पूॼा करण सां असांजा सभु मार्ग खुली वेंदा आहिनि। हाणे मां तव्हांखे गऊ माता जी कथा थी ॿुधायां। भॻवानु कृष्ण जॾहिं 6 साल जा थिया तॾहिं हुननि माता यशोदा खे चयो त हाणे मां नंढिड़ो न आहियां, हाणे मां बचिड़ा खणी कान वेंदसि, हाणे मां वॾी गायूं चराइण वेंदसि। तॾहिं माता यशोदा हुननि खे चयो त वञी नंद बाबा खां पुछी अचु। तॾहिं कृष्ण भॻवानु नंद बाबा वटि विया ऐं उन्हनि खां इहो ई चयईं त हाणे मां वॾो थी वियो आहियां, हाणे मां बचिड़ा खणी न वेंदसि, हाणे मां वॾी गयूं चाराइण वेंदसि। तॾहिं उन्हनि खे नंद बाबा मना कयो कि अञा त तूं नंढिड़ो आहीं ऐं तूं इहो नथो करे सघीं। तॾहिं हुननि चयो, ज़िद कई ॾाढी कि न मां त गायूं चाराइण वेंदसि। तॾहिं नंद बाबा चयो कि वञ हिकु पंडित खे वठी आ त उन खां शुभ मुहूर्त कढाए करे तुंहिंजो इहो कमु शुरू कंदासीं। तॾहिं भॻवानु विया हिकु विद्वान पंडित वटि ऐं हुन पंडित खे पहिरीं सां सम्झाए छॾियनि त तूं अॼु जो ई मुहूर्त कढजां त मां तोखे ॾाढो सारो मखणु ॾींदोसीं। त पंडित घर आयो ऐं नंद बाबा खे लेखा जोखा कढी करे ॿुधाए करे पोइ चएसि थो कि अॼु जो ई मुहूर्त शुभ आहे। त नंद बाबा उन्हनि खे उन ॾींहं खां ई मोकल ॾिनी गांइ चाराइण जी। हिन ॾींहं खां कृष्ण गायूं चारण शुरू कयूं त इहो ॾींहुं हो कार्तिक मास जो शुक्ल पक्ष जो अष्टमी तिथि। त इन ॾींहं खे गोपाष्टमी करे सॾिबो आहे। माता यशोदा कृष्ण खे तयारु कयो ऐं उन्हनि खे पेरनि में जूती ॾिनई त हीअ जूती पाए वञ ऐं गायूं वञ चाराइण लाइ। लेकिन कृष्ण ओॾी महिल मना कयो त जॾहिं गांइ माता पेरनि में कुझु नथी पाए, उघाड़ा पेर थी हले, त मां छाला जूता पाए करे हिननि खे गॾु चराइण वठी वेंदसि। तॾहिं खां वठी कृष्ण वृंदावन में जेसिताईं रहिया तेसिताईं उन्हनि कॾहिं बि पेरनि में जूता न पाता। हिकिड़ी ॿी बि कथा आहे। भॻवानु कृष्ण पहिरें कार्तिक महीने जी प्रतिपदा खां वठी सप्तमी तिथीअ ताईं गोवर्धन पर्वत खे धारण कयो हुअनि ऐं अष्टमी तिथीअ ते तॾहिं 8 ॾींहुं भॻवानु विष्णु अची करे भॻवानु कृष्ण खां क्षमा घुरी हुई। तॾहिं माता कामधेनु गांइ भॻवानु कृष्ण जो अभिषेक कयो हो। गांयुनि जी रक्षा करण जे कारण ई भॻवान जो नालो गोविंद पियो। पर गांयुनि जी पूॼा ख़ाली गोपाष्टमीअ ॾींहुं ई न करणु खपिजे, बल्कि हुननि जी पूॼा रोज़ु करणी खपिजे, छो कि हुन में 33 करोड़ देवी देवताऊं विराजमान हूंदा आहिनि। असांखे रोज़ु गांयुनि खे कुझु न कुझु खाराइणो खपिजे। रोज़ु पंहिंजे रोटीअ मां यानी अन्न मां रोज़ु हिकु फुल्को गांइ जो ज़रूरु कढणो खपिजे या उन्हनि खे रोज़ु घास खाराइणी खपिजे। त इन तरह असांखे रोज़ु गांयुनि जी पूॼा करणी खपिजे। त इहा गोपाष्टमी जी कथा समाप्त थी। त बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय ऐं गौ माता की जय।